अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या उम्मीद क्या दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु को इन वीडियोज़ में असां ॻाल्हि कंदासीं सैयद निसार अली शाह उर्फ़ आचर रईस गफ़ार ख़ान जे बारे में त हू किथां जा आहिनि ऐं हुन पंहिंजो फ़न जो शुरूआति किथां कयो ऐं उन्हनि केतिरा टेली फिल्मूं या ड्रामा कया। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा जीअं असांजो हर नए ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। दोस्तों सैयद निसार अली शाह ख़ैरपुर नातन शाह ताल्लुक़ रखे थो। दोस्तों सैयद निसार शाह केतिरा ई ड्रामा कया। विकोडिल वजूद पत्थर दुनिया में भी आचर जे नाले सां तमामु सुठो करेक्टर कयाऊं ऐं उन खां अलावा मिट्टी जा माण्हू पत्थर जा माण्हू ऐं पंहिंजा परावा ड्रामे में वलीदास जो करेक्टर करे पाण सॼी सिंध में नालो कमायो। दोस्तों जेकॾहिं सैयद निसार अली शाह जो फिल्मनि जी ॻाल्हि कजे त 200 खां 300 ताईं सैयद निसार शाह सुपर हिट फिल्मूं असद कुरैशी सां गॾु कयूं आहिनि ऐं सैयद निसार शाह 2022 में ईंदड़ ड्रामो सिंध टीवी सॉप सीरियल ज़हर ज़िंदगी में कमु करे हिकु दफ़ो रईस गफ़ार ख़ान जे नाले सां ॿीहर पंहिंजी सुञाणप ठाहे छॾी। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जो हिकु हीरो जो रोल हो ऐं हुन ड्रामे में हिकु अलॻि ई कहाणी ॾेखारी वई जंहिंमें हीरो खे आख़िर में मारियो वञे थो। उन खां पोइ ड्रामा सीरियल पत्थर दिल में बि कमु कयाऊं। सैयद निसार शाह जे फैननि लाइ हिकु ॿियो बि ख़ुशख़बरी आहे त सैयद निसार अली शाह जो हिकु ॿियो ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे मोहब्बतन जो माग, जंहिंजा लेखक आहिनि नूर ज़हूर ऐं डायरेक्टर अज़ीज़ कमरानी। इहो सॉप सीरियल तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो सिंध टीवी ते। दोस्तों इहो जेको असांजो नंढो वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा जीअं असांजो हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे।